खिप्रो मां ख़बर ॾींदा हलो त खिप्रो में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप पारां कम्यूनिटी हॉल में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत क़ुरान पाक सां कई वई। प्रोग्राम में मज़दूरनि हारियुनि पौरतुनि जंहिंमें पौरत अनवर बलोच, ज़फ़र अली बलोच, हेल्थ वर्कर्स यूनियन जी सलमा खलील, ज़ाहिदा खदीजा, बाबडा जे रहीम समेजो, आसिफ इकबाल, मजीद राजड़, सुल्तान कुंबर, जेठाराम, आकिल कुंबर, हमज़ा अली, मिट्टी मां थां ठाहींदड़, गनी कुंबर, हैदर अली चानियूं, सोबदार खान, जाड़ो खान, रिक्शा यूनियन जे अला वरायो, मोहम्मद उर्स, अली खान कुंबर, खुदा बख्श, माशूक अली, सलीम दर्स, मिस्त्री जुल्फ़कार अली, आमिरियो, मोहम्मद इसाक, सावण खोकर, गुलशेर खोकर, सतराम दास मेघवाड़, रूपचंद तमाची, अशरफ शर, सईद अहमद लेगारी, मुश्ताक उर्फ भुट्टो उमरानी, आसिफ गौरी, अली बख्श उन्नड़, यूनुस खान, तिलोक चंद, मौला बख्श, मोहम्मद अवेस, कायम खानी, फजल रहमान उमरानी समेत प्रोग्राम में आयल समूरन मेहमानन के बेहतरीन काबिलियत सलाहियत रखंदड़ इंसान दोस्त पौरत मजदूर हारी हक लाल जी रोज़ी कंदड़ पंहिंजे पगार जी कमाई कंदड़ किरदारनि खे गुलनि जे हारनि, एवार्डनि, मेडलनि, कारकर्दगी सर्टिफिकेटनि सां नवाज़ियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।